अहम खबर खां के आगाह कई पिया भिटशाम 2 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल 2 नींगरनि जो पतो न पइजी सघियो आहे। नींगर हमज़ा अली ऐं अली शेर मल्ला घरां निकिरण खां पोइ घर वापसि न मोटिया। वारसनि पारां इतला ॾियण बावजूद पुलिस कख भञी बीणो न कयो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। भिटशाम 2 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियल 2 नींगरनि जो पतो न पइजी सघियो आहे, जॾहिं त नींगर हमज़ा अली ऐं अली शेर मल्ला घरां निकिरण खां पोइ घर वापसि न मोटिया। वारसनि पारां इतला ॾियण बावजूद पुलिस कख भञी बीणो न कयो। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। भिटशाम 2 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल 2 नींगरनि जो पतो न पियो। नींगर हमज़ा अली ऐं अली शेर मल्ला घरां निकिरण खां पोइ घर वापसि न मोटिया। वारसनि पारां इतला ॾियण बावजूद पुलिस कख भञी बीणो न कयो आहे। भिटशाम 2 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल 2 नींगरनि जो पतो न पियो। नींगर हमज़ा अली ऐं अली शेर मल्ला घरां निकिरण खां पोइ घर वापसि न मोटिया। वारसनि पारां इतला ॾियण जे बावजूद पुलिस का बि कार्रवाई अमल में न आंदी। अवांखे आगाह कयूं पिया। भिटशाम 2 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल 2 नींगरनि जो पतो न पियो। तफ़सील मालूम कंदासीं भिटशाम आवाज़ जे रिपोर्टर मुस्तक़ीम समो खां। मुस्तक़ीम, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, भिटशाह जे फ़कीर कॉलोनी में आंगोज़र ॾींहुं सुबुह जो स्कूल वेंदे इक़बाल 10 साल जो हमज़ा ऐं 14 सालनि जो अली शेर मल्ला जेको फ़कीर कॉलोनी भिटशाह में रहंदा हुआ, जेके स्कूल सुबुह ॾींहुं निकिता त वापसि हू न मोटिया आहिनि। इन सिलसिले में जेको गुम थियल नींगरनि जे वारसनि जेको भिटशाह थाने ते इन सिलसिले में आगाही बि ॾिनी आहे ऐं शहर जे बि जेको राब्ता शहर जे शहर पर अञा ताईं जो को दस्त पतो न पइजी सघियो आहे। इन सिलसिले में गुम थियल नींगरनि जो इहो बि वारसनि जो इहो बि चवणु हो त जेको जीअं स्कूल विया त वापसि न मोटिया आहिनि ऐं घणी ॻोल्हा बावजूद जेके स्कूल बि न विया ऐं वापसि घर बि न मोटिया आहिनि। ऐं असां पंहिंजे मिटनि माइटनि अज़ीज़नि वटि बि उन्हनि जी ॻोल्हा कई आहे, पर उहे अञा ताईं न मोटी सघिया आहिनि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो त भिटशाह तक़रीबन 1 महीने जे अंदरि में ही जेको गुम थियो। पहिरियां बि जेको 2 दीवान छोकिरा जेके गुम थिया उन्हनि जो बि अञा ॾिस पतो न पइजी सघियो आहे। ठीकु आहे, अवांजी महिरबानी मुस्तक़ीम अपडेट करण लाइ।